नाज़रीन, पीपी अॻवान रईस कंबर अली ख़ान लगारी मेहड़ में महरान टीवी जे रिपोर्टर रियाज़ चांडियो सां ॻाल्हाईंदे चयो आहे त गुरबत सबब माण्हू हिकु वेलो बि खाइण लाइ परेशान आहिनि। उन्हनि जी मदद लाइ हुकुमराननि समेत सरहदी वारनि खे अॻियां अचणु घुर्जे। मेहड़ ज़िलो बनाइण जी सूरत में सीता रोड खे तालको बनायो वञे। वधीक तफ़सीलनि लाइ ॾिसूं था हीअ रिपोर्ट। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवां रियाज़ चांडियो। असी मौजूद आहियूं हिन वक्त सीता रोड में। सीता रोड टाउन कमेटी के अगूणे चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी सीनियर ऑर्गन रेस कंबर अली ख़ान लगारी से गुज़रियल साल रमज़ान शरीफ में असी रेस कंबर अली ख़ान लगारी का इंटरव्यू कयोसीं, जैमें हज़ारों कतार रोई रहियो हुयो ऐं पंहिंजे माण्हुनि जी मदद लाइ हू ॿाधाए रहियो हुयो ऐं वक़्त जे हुक्मरान सां गॾोगॾु जेके सरहदी वारा माण्हू आहिनि उन्हनि खे इहो चई रहियो त माण्हुनि जी मदद कयो। हालांकि अॼु असीं साणस ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू अॼु हिन रमज़ान मुबारक के हवाले से कहिड़ो पैगाम ॾींदा या उन्हनि जो छा चवणु आहे। मुझे प्यारा भा मानुन वेचारा तमाम दुखे दौर में गुजरी रहा है। ॾियण वारी मुझी रब जी ज़ात आ, इंसान के ताकत कान्हे, पर मां तव्हांजे हिन फ्लोर जे तव्हांजे हिन मेहरान जे तवक़त सां मां इहो हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि त तव्हां महिरबानी करे जेके भी सरहदी वारा आयो, जेके भी आयो, खुदा जे वास्ते हिन मिसकीननि जी मदद कयो। हिन मिसकीन माण्हू जेके वेचारा बेपोच आहिनि, जेके वेले लाइ वेठा आहिनि। मुंहिंजा भाउ अॻे त मां चेयरमैन हुउसि, कुझु टाउन मां कुझु सरकार ॾिनो, कुझु मां पंहिंजो ज़ाती तव्हां हुनजा विटनेस हो त ज़ाती मां पंहिंजे पैसनि मां ज़कात कढी। हाणे बि मुंहिंजी ज़कात जारी आहे। जीअं रमज़ान शुरू थियो आहे मां राशन ॾियणु शुरू कयो आहे। जेके मुंहिंजे वीडियो में क्लिपूं अथव मां उहो चओ तव्हांखे ॾियां। मुंहिंजी ज़कात शुरू आहे। मां कंहिंखे पैसा थो ॾियां, कंहिंखे ज़कात जा राशन थो वठी ॾियां जेके रोज़ा था रखनि, कंहिंखे पंहिंजूं कणकूं पंहिंजे अलाह जे राह ते ॾियां थो जेको मुंहिंजो मां खे पंहिंजी क़बर बि ठाहिणी आहे। ऐं माण्हुनि जो जीअं मूं अर्ज़ु कयो, माण्हुनि जो ॾाढो बुरो हाल आहे। मां हिन मोड़ ते साईं मुराद अली शाह खे इहो अर्ज़ु कंदुसि त असांजो साईं अब्दुल्ला शाह जॾहिं वज़ीर आला हो, अलाह हुनखे बिश्त में जायूं ॾे, उहो सदाईं मूंखे पाण सां गॾु खणंदो हो। ऐं ख़ुदा जो कसम आहे त हो मूंखे महीने में मां टाइम घुरंदुसि, मूंखे घुराए मूंखां पुछंदो, मूंखे ब्लैंक आर्डर ॾिनई नौकरियुनि जा, अलाह साईं हुनखे बिश्त में जायूं ॾींदो। पर मां बि साईं खे इहो अर्ज़ु कंदुसि, साईं तव्हां बि उन जी पैरवी करे असांखे घुरायो, असांखे ॿुधो, असां पार्टी लाइ ॿुधाईंदासीं। मुंहिंजो को बि ज़ाती कमु कोन्हे, न पवंदो, पर पार्टी जी बहितरी लाइ साईं मुराद शाह खे मां इहा अपील थो कयां त मूंखे चौथों साल आहे साईं खां टाइम घुरंदे मूंखे टाइम नथो साईं ॾे। मां पार्टी जी बहितरी लाइ, दादू ज़िले जी बहितरी लाइ मां अर्ज़ु कंदुसि त साईं असांखे टाइम ॾियो। जीअं साईं अब्दुल्ला शाह मूंसां मोहबत कंदो, तव्हांजी बि मोहबत आहे, पर तव्हांजी थोड़ी शफ़क़त घटि आहे असां ते। महिरबानी करे असां हिते लोड़ियूं था, तव्हां जांच त कयो त हिते वेठो केरु आहे, हिते वेठो केरु आहे, माण्हुनि जा मसइला केरु थो हल करे। ऐं ॿी ख़ासि ॻाल्हि त असांजो ज़िलो था ॿुधूं था मेहड़ थो थिए, उन में असांजो सीता रोड ज़रे घटि ख़ैरपुर नाथन शाह जेॾो आहे, उनखे पहिरियों तालको उनखे दर्जो ॾिनो वञे सीता रोड खे। भली तव्हां ॿिया तालका कयो, पर पहिरियों सीता रोड खे तालके जो दर्जो ॾिनो वञे।